6 ऐं 7 सेप्टेम्बर जे विच वारी राति सिंध में वॾी पोर जो ख़तरो। पंजाब जे इख़्तियारनि पारां इम्कान ज़ाहिर। DGPDA में इरफान अली काठिया मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 5 सेप्टेम्बर ते 6.5 क्यूसेक पाणी मुज़फ़रगढ़ वटां पंजनत ते पहुचंदो। तरबेला टीम जा स्पिल वेस खोलण सां 2.5 लाख क्यूसेक पाणी सिंधु दरिया में छोड़ थियो आहे। 6 ऐं 7 सेप्टेम्बर जे विच वारी राति मजमूई तौर ते 8 खां 9 लख पाणी जा वहिकरा सिंधु दरिया में सिंध दर दाख़िल थींदा। ईंदड़ 48 कलाक असां लाइ अहम आहिनि। मुल्तान में शेरशाह पुल खे ख़तरो आहे। पुल खे इम्कानी नुक़सान खां बचाइण लाइ पाणी जो रुख रिवायती लंघनि ॾांहुं मोड़े वापसि सिस्टम में आंदो वेंदो। पंजाब जे दरियाउनि जे पाणी जा वहिकरा सिंधु दरिया में दाख़िल थियण शुरू। गुड्डू बैराज पर 24 कलाकनि में 42,000 क्यूसेक पाणी में वाध रिकॉर्ड। गुड्डू सखर ऐं कोटड़ी पिरासन वटि नंढी बोड बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथां वहिकरो 3,60,777 ऐं हेठां वहिकरो 3,45,373 क्यूसेक ते पहुची वियो। सखर बैराज ते मथां वहिकरो 2,80,850 ऐं हेठां वहिकरो 2,31,500 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकरो 2,73,844 ऐं हेठां वहिकरो 2,44,739 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। टे मुही बैराज ते वहिकरनि में थोरी घटिताई। टे मुही बैराज वटि पाणी जो वहिकरो 5,16,313 क्यूसेक रिकॉर्ड। पंजनत ते मथां वहिकरो 92,307 ऐं हेठां वहिकरो 78,337 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। भारत सतलज दरिया में वधीक पाणी छोड़ करे छॾियो। पंजाब जे 9 ज़िलनि में अलर्ट जारी। रावी, सतलज ऐं चनाब दरियाउनि में वॾे दर्जे जी बोड बरक़रार। 5 सेप्टेम्बर ताईं वॾी बोड बरक़रार जो ख़दशो ज़ाहिर। बोड पर पंजाब में 24 लख माण्हू मुतासिर, 9 लख बेघर थी चुका। 41 ॼणा फोत। लाहौर इस्लामाबाद में तेज़ बरसात पर हेठाहीं पारा इलाइक़ा बुॾी विया। वफ़ाक़ी राजधानी जे इलाइक़े सर सैयद ज़िया कॉलोनी में बरसाती नाले में चाड़। पाणी घरनि में दाख़िल थी पियो। नालालई में पाणी जी सतह 19 फुट थी वई। ख़तरे जा अलार्म वॼाए पिया। नालालई जे भरपासे रहंदड़ माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण जी हिदायत। KP जे ख़ैबर मालाकंड पोहाड़ पोनेर ऐं ॿिनि इलाइक़नि में बरसाति सबबि नदी नालनि में चाड़। NDA में केतिरनि ई इलाइक़नि लाइ अलर्ट जारी करे छॾियो। सिंध में बोरिस पर ॿिन्ही बैराजनि खे को ख़तरो नाहे। गुड्डू बैराज जे 12 लख ऐं सखर बैराज जे 9 लख क्यूसेक पाणी गुज़ारण जी सघ आहे। सिंध में वॾी बोड ॾिसण में अचे पई पर महा बोड जी तयारी कई आहे। सिंध सरकार जे तर्जुमान अरसलान इस्लाम शेख जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि इम्लाहित इम्कानी बोरिस पर सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जा 4,60,000 माण्हू मुतासिर थियण जो अंदेशो आहे। सखर में 97,000 टेंट मौजूदु आहिनि। नेवी जी टीम खे स्टैंड बाय रखियो वियो आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात। बदिराई मौसूब वज़ीर आज़म ऐं चीनी सदर विच में मुलाक़ात इंतहाई ख़ुशगवार रही। ॿिन्ही अख़बारनि अहम इलाक़ाई ऐं आलमी अॻिभराई ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। वज़ीर आज़म चीनी सदर खे ईंदड़ साल पाकिस्तान जे सरकारी दौरे जी दावत ॾिनी। ॿिन्ही अख़बारनि जो ॿतरफ़े स्ट्रेटेजिक सहकार ते ॿधल भाईवारी वधीक मज़बूत बणाइण वारे अज़्म जो अहद। शहबाज शरीफ चयो त पाकिस्तान खे चीन जी कामयाबियुनि ते तमामु घणो फ़ख़ुरु आहे। पाकिस्तान सदर शी जिनपिंग जी तारीख़ी क़दमनि जी मुकमल हिमायत करे थो। चीनी सदर शी जिनपिंग चयो त चीन इक़्तिसादी तरक़ी जे समूरनि शोबनि में पाकिस्तान जी मदद जारी रखंदो। CPEC ॿिए मरहले में दाख़िल थी चुको आहे। पाकिस्तान जे अहम तरीन इक़्तिसादी शोबनि ते ध्यानु ॾेई रहिया आहियूं। पीरकोट भरिसां हथियारबंद निंड सुतल नौजवान खे क़तल करे छॾियो। ॻोठ टंडो मुरीद हैदर में निसार अहमद मेतले खे गोलियुनि जो खाज बणाए वियो। मक़तूल जे पुट जो चमड़ा आहे त बिरादरी जो माण्हू पीउ खे क़तल करे फ़रार थी विया आहिनि। लाड़कानी में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान लुहारी साथी जी फारिग में मारिजी वियो। पुलिस पहुंच गुलाम भुट्टो रोड वारे इलाइक़े में गश्त दौरान पुलिस ऐं लुहारियुनि में मुक़ाबलो थियो।
लुहारी आशिक अली पुट रोशन भुट्टो पंहिंजे साथी जी फारिग में मारिजी पियो। मारिजी में लुहारी कुछ ॾींहं ज़ुल्फ़कार बाग़बार इलाइक़े में फुर दौरान मज़ाहिम ते क़त्ल थियल नौजवान अहमद अली भट्टी जे क़त्ल में मुलविस हो। संदसि कब्ज़े मां मक़तूल जे फुर थियल मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। दरबेले में 3 ॼणनि जे बुरी फौत थियण वारे मामले जी जांच शुरू। एडीसी वनो शुरू फिरोज़ मुख्तार खां समेत ॿिनि अमलदारनि ॿिए ॾींहुं बि वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े वासियुनि खां तफ़सील वरिता। एडीसी वन सदा मेमर जो चवणु आहे त डीसी जी हिदायतुनि ते 3 ॼणनि जे बुरी फौत थियण वारे मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच कई पेई वञे। हिन वक़्त ताईं मिलियल ॼाण मूजिबि वाक़ियो पींचण दौरान तिरकस पेश आयो। पोती लॾपलाण करे सामान खणी वञी रहिया हुआ त ॿुॾी पिया। इन ॻाल्हि में का बि सदाकत नाहे। उडेरोला जी खांगी अस्पताल में गुम कियल ताज़ो ॼावल बारड़ो हथ दाई समेत 3 ॼणनि खिलाफ केस दाख़िल। पुलिस मूजिबि पोफार शाहपट मुसाफिर खाने में मासूम बार जी मौजूदगी जो इतला मिलियो। पुलिस पहुती त हिकु मर्द ऐं औरत फरार थी विया। अस्पताल जी दाई नर्स नरगिस नाज़ खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं बार विकिरो करण जो एतराफ़ कयो। गज़ा में इसराइली हमलनि में वधीक 100 खां मथे फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज जो ज़ाती पनाहगीर कैंप ते घर ते रॉकेट हमलो करे जो हिसो तबाह। ॻोरारी औरत शहीद थी वई। बरतानवी पढ़ी वज़ीर डेविड लैमी जो चवणु आहे त गज़ा में जंगबंदी न कई वई त हलंदड़ महीने फ़लस्तीन खे रियासत तौरु तस्लीम करण जो बाज़ाब्ता ऐलान कंदा। बेल्जियम पारां हलंदड़ महीने गॾियल क़ौमनि जे जनरल असेंबली इजलास में फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण जो ऐलान। बेल्जियम जे पढ़ी वज़ीर मैक्सिम परवर जो चवणु आहे त उहे इसराइल ते सख़्त पाबंदियूं बि लॻाईंदा।